टंडोजाम में पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान यगुणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सिंध असेंबली के तक PS 61 ते शानदार कामयाबी हासिल करण बाद खेसि इलाइक़े वासियुनि तोड़े सियासी समाजी धुरियुनि पारां वाधायूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। रावल हाउस राहुकीअ ते PP कारकुननि जियालनि ऐं सवें इलाइक़े वासियुनि पहुची PP अगवान रावल शर्जील मेमण खे संदसि वारद जे कामयाबीअ ते वाधायूं ॾिनियूं। उन मौक़े ते रावल शर्जील मेमण चयो त तालके हैदराबाद बहराड़ी जे अवाम जा थोराइता आहियूं जिन संदसि वारद शर्जील इनाम मेमण खे कामयाब करायो। उन मौक़े ते रावल शर्जील मेमण चयो त टंडोजाम में रहियल तरक़ियाती कमनि खे तुर्त मुकमल करायो वेंदो। रावल शर्जील मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे। PP जी क़यादत रुगो अवाम जे ख़ुशहालीअ लाइ जाखोड़ करे रही आहे। PP अगवान रावल शर्जील मेमण जो वधीक चवणु हुयो त तुर्त वफ़ाक़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी ऐं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। वाज़े रहे त PP अगवान शर्जील इनाम मेमण 8 फ़रवरी ते थियल चूंडनि में सिंध असेंबली जे तक PS 61 ते हाफ़िज़ सईद टालपुर खे शिकस्त ॾेई शानदार कामयाबी माणी आहे।